खोड़ सारा घर का वांदा असा हुसैन जे कावड़िया वेठा हाँ हाँ कावड़िया वेठा हाणे मां केड़ा नाला खणा स्टेज ते चंगन भलन जा फर्जंद बेन के भाकुर पायूं वेठा आहिनि बेन के सयूं कयूं वेठा आहिनि उते कोई भी चवण जे लाइ तयार न आहे पर हुसैनाबाद जे लाइ सभिनी जा मुंह खुलिया पिया राफ़िज़ी थी विया मां जो ख़ुदा जो कसम पूरी सिंध घुम मां जो अंधो हूंदो जंहिंखे कमर वारे साईं जो फैज़ नज़र न अचे नाबीन हूंदो जंहिंखे मुंहिंजे मुर्शिद हुसैन जी सुन्नियत नज़र न अचे मुंहिंजे सोणे असां कंहिंजे दर जा गदा करो असां कंहिंजे दर जा कुता आहियूं ओ जंहिं दर तां मिलियो आहे जंहिंजे दुआउनि सां नवाज़ियऊं त असां ॿुधायूं था न त सहाबा जो शान छा आहे ॿुधायूं था न सहाबा जो शान छा आहे पर यारो यादि रखिजो या मां ॻाल्हि इन जे लाइ वाज़ियो थो कयां या मां खोले इन जे लाइ थो ॿुधायां त बेअदबी करण वारो भी भुलियल उहो भी राहे रास्ते ते नाहे ऐं जेको बराबरी करे थो न बराबरी उहो मुंहिंजे मौला अलीअ जे शान खे घटाए थो पियो घटाए ख़ुदा जो कसम इहो मुंहिंजो अक़ीदो न ख़ुदि हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हो जो अक़ीदो आहे के पुछा कई त ओ मुआविया तू अफजल या मौला अली अफजल तू खिलाफत जे हक़दार या अली फरमायो अली खिलाफत जे हक़दार आहे पर पोइ भला झगड़ो छो आहे त ख़बर आहे छा फरमायो अबू सुफियान जी सॼी आल हिक तरफ़ अली हिक तरफ़ सुभान अल्लाह ये सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हो जा लफ़्ज़ आहिनि त अलीअ जी ओ अबू सुफियान माना पंहिंजे बाबे जो नालो खणी फरमायो उन जी सॼी आल हिक तरफ़ अलीउल मुर्तज़ा हिक तरफ़ चऊं त साईं पोइ भला वेड़ छाजी आहे पर मैं ॿी ॻाल्हि ज़ाती न आहे उस्मान जी ॻाल्हि ते थोरो वेड़ आहे त मां थो चवां उहे कातिल ज़ाहिर कर मां इहा थो ॻाल्हि कयां अली तो चवे त अली सब्र कयो हली सिस्टम खे हलाइण जो बाद में ॾिसंदासीं इन मामले में ग़लत फहमी थी वई आहे लाड़काणे वारो मां अञा अव्हां खे अजब ॻाल्हि ॿुधायां मौला अलीअ जे शान में हिकु मशहूर हदीस आहे सुभान अल्लाह जो त मां ॿुधायां सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जंग ते हलिया मौला अलीअ के अच्छा ख़बर आहे असां खोले नथा ॿुधायूं न तॾहिं गवाह पैदा थियनि आहे या न आहे मां सम्झां थो त खोड़ सारा अहिड़ा माण्हू हूंदा मां सखर में ॻाल्हि कई त मौलवी मुंहिंजे कढ लॻी पिया इहो तूं कीअं थो चवे क़ुर थो चवे इन्नमल मोमिनून इख़्वा मोमिन पाण में भाइर आहिनि मां चयुमि बिल्कुलु मोमिन पाण में भाइर आहिनि पोइ सहाबी ऐं अॼु जो सूमरो बराबरि थींदा आहे त हू भी मोमिन साहबी हे भी मोमिन थे छा ॿाहिर ऐं जेको हिकु सैयद हुजे मोमिन ॿियो गैर सही उहो बराबरि थींदा मां तव्हां खां थो पुछां हिकिड़ो आलिम हुजे ॿियो गैर आलिम हुजे उहे बराबरि थींदा क़ुर थो चवे त इल्म वारा बग़ैर इल्म वारा बराबरि न आहिनि ख़ुदि मुंहिंजे महबूब जी हदीस पाक आहे त सहाबी सहाबीअ जे बराबरि न आहिनि जेका ॿुधाई मां हदीस त माना हिकु बुक ख़ैरात करे अब्दुर रहमान ऐं ख़ालिद बिन वलीद ओ त जबल जेतिरो सोन ख़ैरात करे हे त पोइ मशहूर थी वई न असांजे लाइ त सहाबी बुक ख़ैरात करे गैर सहाबी ओ त जबल जेतिरो सोन ख़ैरात करे सहाबीअ जे मुक़ाबले में हा सहाबियत में बराबरि आहिनि हुज़ूर जी सोहबत में बराबरि आहिनि बाक़ी अल्लाह फज़ीलतुनि में दर्जा बुलंद फरमाया आहिनि सुभान अल्लाह महबूब हलिया मौला अलीअ के मदीने रहाए आया मदीने छॾे आया मौला काइनात खे किन माण्हुनि चयो ऐं अली बहादुर हुजे हा जंग जो हुजे हाँ नबी सही तोखे वठी हलन हाँ हे त नबी सही तोखे पोयों नंढड़नि ॿारनि में छॾे विया आहिनि मदीने जे औरतुनि जी संभाल लाइ छॾे विया आहिनि मौला अली जलाल में आया घोड़े ते सवार थी करे घोड़े खे दौड़ायो रस्ते में मिलिया या रसूल अल्लाह तव्हां मां अलीअ जहिड़े खे मदीने छॾे आया आहियो मुंहिंजा आका मां त मैदाननि जो सवार आहियां मां त मैदाननि जो माण्हू आहियां मूंखे मदीने में औरतुनि ॿारनि ते छॾे आया आहियो आका माण्हू छा था चवनि मां अलीअ जे लाइ हबीबन मुस्कुरायो आहे फरमायो ऐ अली जी या रसूल अल्लाह फरमायो अली छो तूं छा इन ॻाल्हि ते राज़ी नाहे तूं मुंहिंजे लाइ ईअं या जीअं मूसा अलैहिस्सलाम जे लाइ हज़रत हारून अलैहिस्सलाम हुयो
ये मौजा महबूबन फरमायो ये हजरत मूसा अलैहिस्सलाम रब सा कलाम करण वयो त पोयो अल्लाह जो नबी सोरे हारून अलैहिस्सलाम के छड़े वयो ओ अलीउल मुर्तजा तू मुझे लाई या जी मूसा अलैहिस्सलाम जे लाए हारून अलैहिस्सलाम हो पर हाँ याद रख जा मुखा पो को नबी को नबी नहीं दो मौला अली खुश क्या करार आयो वापस वरिया लाड़काने वारो खबर अथव इन हदीस के बयान करण वारो केर खबर केर हजरत अमीर मुआविया केरा नालो ही नथा खणो ॾिसो त तव्हां मिलायो वेठा हो जा न मिलायो अबू जहल लानती अबू जहल जो सगो भाव सहाबिया अबू जहल लानती अबू जहल जो पुट हजरत इकरमा सहाबिया होना अबू लहब काफरा जंहिंजे मुज़म्मत में क़ुरान जी सूरत आयल अबू लहब जी धीउ सहाबी रसूला मदीने में घुमंदी त पोइ मदीने जूं औरतूं पियूं चवनि त हीअ वञे वठी अबू लहब जी धीउ जंहिंजे लाइ क़ुरान चयो आहे तब्बत यदा अबी लहब व तब त अबू लहब जी न्याणी जेका सहाबियाणी ही नबी साईं ॾे आई या रसूल अल्लाह हे मुंहिंजे साम्हूं हीअ आयतूं पढ़नि थियूं पयूं त नबी साईं फरमायो त मूंखे मुंहिंजे अहल बैत जे बारे में ॾुख न ॾियो हालांकि ॾिसो अबू लहब जी धीउ आहे उनखे नबी पंहिंजो अहल बैत छॾे रहियो आहे त इस्लाम नस्ल परस्तीअ वारो दीन न आहे इस्लाम असुल परस्तीअ वारो दीन आहे यारो एॾो वॾो मुंहिंजे मौला अलीअ जो शान त ए अली तूं मुंहिंजे लाइ ईअं आहे जीअं मूसा अलैहिस्सलाम जे लाइ हारून अलैहिस्सलाम आहे इन हदीस खे सहाबिन में बयान करण वारो अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे बोझ हुजे हा त बयान करे हा कॾहिं बि न आ जेका वेड़ थी ही उहा ज़ाहिरी मामलनि जे करे ख़दशनि जे करे थी ही तंहिं ते बि हक़ ते मौला अली हा इहा बि ॻाल्हि वाज़ो कई पर एतिरी बि वाज़ो कंदुमि त बराबरी न आहे मौला अलीअ जो शान आलाया मौला अलीअ जो शान बालाया जेकॾहिं हज़रत अमीर मुआविया ज़मीन ते न त मौला अली अर्श ते आहे एॾो फ़र्क़ु आहे सब चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह फरमायो अली तू भी हलियो आ मौला कायनात भी आया मौला अली भी आया फरमायो प्यारा हसन तू भी अच सुभान अल्लाह त उहो मुंहिंजो इमाम हसन सोणो जंहिंखे माण्हू ॾिसी करे ईअं रोब में अची वेंदा हा ॼणो रसूल जे साम्हूं वेठा आहिनि मदीने पाक में सर्दीअ जी मौसम आहे हिकिड़े साहबीअ दावत कई आहे इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी क़िबला मुंहिंजे घर अचो पाण घर आया ॿिया दोस्त बि घुरायईं उहे बि घर आया सोनो इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु बि घर आयो हज़रत अब्दुल्ला इब्न ज़ुबैर बि आयो ॿिया सहाबी बि आया सभु ईअं साम्हूं वेठा हा विच ते बाहि जो मच भरियल आहे सियारे जी मौसम आहे स्टेज ठहियल आहे सदारत वारी जॻह ठहियल आहे उते मुंहिंजो इमाम हसन सोनो वेठो आहे इमाम हसन जे भरिसां हज़रत अब्दुल्ला इब्न ज़ुबैर वेठो आहे वञण वारो पियो रस्ते मां वञे उन जो ॾिठो त माण्हुनि जी रश लॻी पई आहे हिन घर में जो ख़बर न आहे अलाए छा आहे पर हुन हैरान थी करे इहो पियो सोचे माण्हू त सवे वेठा आहिनि पर चुप अलाए छो वेठा आहिनि अल्लाह खैर करे शादी थींदी आहे न हिकु हूंदी आहे संभाल ऐं ॿी वदन खे हूंदी आहे परेशानी त अल्लाह खैर कजांइ सभु माइट मिड़िया आहिनि खैर सां वञनि
हाँ मानी पूरी पवे इहो भी टेंशन हूंदो आहे पर वॾड़नि खे हूंदो आहे त या अल्लाह ख़ैर असां इहो असांजो शादी वारो मौक़ो गुज़री वञे कंहिंजी कहिड़ी तबियत कंहिंजी कहिड़ी तबियत पोइ सभिनी जो वरी मिलणु ॻाल्हाइणु वॾी ॻाल्हि हूंदी आहे न सभु माण्हू वेठा आहिनि पर सभु चुप सभु ख़ामोश त वञण वारो दरवाज़े ते बीह करे पियो चवे ॾिसां त सही अंदरि मंज़र कहिड़ो आहे दरवाज़े जे अंदरां जो ॾिसे त ईअं सभु माण्हू वेठा आहिनि अॻियों सदारत ते सोढ़ो इमाम हसन वेठो आहे सब अदब में ये चुप कयूं वेठा आहिनि कंध झुकायूं वेठा आहिनि ॾिसी करे हैरान थी वियो पोइ चवण लॻो वाह सोना हसन या तुंहिंजी ज़ात ई आहे जेका सभिनी खे ईअं विहारे सघे थी पई इहो तुंहिंजो नूर ई आहे जंहिंजी झलक जे करे सभु ईअं ख़ामोश वेठा आहिनि पर ॾिसण वारो जो ॾिसे त अब्दुल्ला इब्न ज़ुबैर सोढ़े इमाम हसन जे भरिसां वेठो आहे साईं सां ॻाल्हाए बि पियो पर हर हर पियो पघर उगे हर चेहरे तां उगे हर पेशानीअ तां उगे हर हथनि तां पघर उगे उहो ॾिसण वारो परेशान थी वियो त थथिया सियारे जी मौसम आहे पघर लाइ छो था जन अब्दुल्ला खे महफ़िल जॾहिं पूरी थी सभु हलिया विया उहो ॾिसण वारो अब्दुल्ला ॾे आयो त अब्दुल्ला चुप रहणो त सम्झ में आयो त साम्हूं सोढ़ो हसन वेठो हो कंहिंजी ज़रूरत न हुई जेको आवाज़ सां ॻाल्हाए सभु बात बचा वेठा हा पर हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में न आई जी कहिड़ी जिंदो खे हर हर पघर पिया अचनि हर हर पघर पिया अचनि पघर छो पियो गे भला बीमार आहे का तकलीफ़ आहे पाण मुस्कुराए फरमायूं पघर बीमारीअ जे करे कोन हुया सोणे हसन जे जलाल जे करे हुया जलाल केॾो हो सोणे हसन जो उन जलाल जे करे पघर पिया अचनि उहो मुंहिंजो इमाम हसन सोणो हिकिड़े ॾियारे जनाज़े ते पियो अचे माण्हुनि जी रश लॻल आहे सोढ़ो अबू हुरैरा रस्ते में बीहारे छॾीसि के हूंदा लाडला साईं खे बीहारे छॾी त साईं ते बीहो साईं बीह रहिया माण्हू बीहंदा विया रश जो थी वई हाणे हज़रत अबू हुरैरा थो चवे ओ प्यारा हसन हिकिड़ो अर्ज़ कयां क़बूल कंदे अबू हुरैरा हुकुम कर तूं मुंहिंजे नाने जो पुराणो सहाबी आहे वॾी उमिरि वारो सहाबी आहे हुकुम कर क़िबला मेहरबानी करिए पंहिंजी दामन मुबारक मथे कर हे कपिड़ो हे चोलो अॻियों इहो मथे कर मुंहिंजा साईं पाण फरमा अबू हुरैरा ख़ैर त आहे ठीक भला हाणे हा कयव त पोइ हाणे मथे कयो सभिनी जे साम्हूं माण्हू बीठा आहिनि अल्लाहु अकबर मुंहिंजे सोढ़े इमाम हसन सोणे ईअं पंहिंजो पलव मुबारक मथे कयो आहे मथे जो कयो साईं थो चवे की भला अञा मथे कयो आहे अल्लाहु अकबर पाक बतन मुबारक ज़ाहिर थियो आहे इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो हज़रत अबू हुरैरा पंहिंजा गोॾा भञी करे मुंहिंजे इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे पाक दुन मुबारक खे बार बार पियो चुमियूं ॾेई करे अखियूं पियो रखे बार बार चुमियूं ॾेई करे रोई करे पियो चवेसि त ओ दिलबर हसन अॼु दिल जी ख़्वाहिश पूरी करे छॾई कि भला महिरबानियूं तुंहिंजूं भले हाणे पंहिंजी दामन हेठि कर सोणे दामन हेठि कई आहे पाण मुस्कुराइनि पिया इमाम हसन सोणा अॻिते जो हलिया जनाज़े पढ़ण जे लाइ माण्हुनि चयो ओ अबू हुरैरा हे अजीब क़िस्म जो तुंहिंजो प्यार आहे इहो छा पियो करे भला चरियो थी वियो आहे छा भला सभिनी माण्हुनि जे साम्हूं बि को दुन खे चुमियूं ॾींदो आहे छा हज़रत अबू हुरैरा पियो चवे तव्हांखे जीअं वणेव चओ जीअं नज़र पियो अचेव जीअं सम्झो पर मां जो उहो कयो आहे जीअं मां पंहिंजे दिलबर नबीअ खे ॾिठो हुयो मां हिकिड़े ॾियारे पियो ॾिसां त रसूलुल्लाह जे हंज में सोढ़ो हसन आहे महबूब हर गल पियो चुमे हर पेशानी पियो चुमे हर सीनो मुबारक पियो चुमे मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इमाम हसन सोढ़े जे दुन मुबारक खे चुमी ॾिनी आहे मां अबू हुरैरा इन इंतज़ार में हुयुमि त कॾहिं थो मुंहिंजो अल्लाह या सुन्नत अदा कराए अल्लाह नारे तकबीर नारे
तहकीक नारे हैदरी मुर्शिद हुसैन हुसैनियत हुसैनियत यजीदियत हिकड़े न्याणे हज़रत अमीर मुआविया दावत कई इमाम हसन सोणे थोरो सुभान अल्लाह त चओ दावत कई कि मां बार इन जे लाइ थो चवां नालो छो थो खणा इन जे लाइ थो खणा असांजे सिंध में खोड़ सारा मुला मौलवी बरिया पिया आहिनि असांजे मुर्शिद करीम जे साहिबज़ादे ते बरिया पिया बाबा असांजे मुर्शिद जो बचड़ो आहे असांखे हीअं कोहे या हीअं कोहे तव्हांजो कहिड़ो आहे बेशक हले सरे आम जे करे मुरीदनि खे मुर्शिद जेकॾहिं भले बादर हणी कढे त मुर्शिद आहे मुरीद आहे तुंहिंजो कहिड़ो कमु ॻाल्हायो कोन था हिकिड़ो पीउ आहे ॿियो हुनजो पुटु आहे जेकॾहिं पीउ पंहिंजे पंजनि पुटनि सां जेकॾहिं नाराज़ थिए थो पियो घरो तड़े कढे बि थो त पीउ आहे न ॿिए खे कहिड़ो हक़ त पीउ ऐं पुट जे रिश्ते जे विच में ॻाल्हाए आया न लख दफ़ा मुंहिंजे मुर्शिद जो बचड़ो हज़रत साईं क़िबला साईं नसरुल्लाह शाह बादशाह अल्लाह ताला फिज़री हयाती अता फरमाए जेकॾहिं साईं मूंखे लख दफ़ा जेकॾहिं तड़े कढे न त मुंहिंजो मालिक बेशक छो त मुंहिंजे मुर्शिद जो बचड़ो आहे बाक़ी पोइ मुर्शिद छा जे लाइ कयो आहे माना मुर्शिद बि कयूं पोइ वरी पंहिंजो मनमानियूं बि हलायूं मुर्शिद जे साम्हूं सीबो आहे मैयत वांगुरु मैयत पियो हूंदो आहे न जेको वेंजारे हाणे हुनजी मर्ज़ी आहे हीअं वेंजारे या हूअं वेंजारे जेकॾहिं हाणे हे बि दावा करे पहिरियों मुंहिंजो हथ धो पोइ मुंहिंजूं बाहूं धो पोइ मुंहिंजो मुंहुं धो त चवंदुसि न त पोइ पाण धोए हाणे मुंहिंजे साम्हूं ईअं फटे ते सुतो थी पियो आहे लेकिन सुतो पियो आहे त चुप करे सुम्हियो पियो हुजे जीअं वेंजारिया मां वेंजारिया मुरीद मुर्शिद जे साम्हूं ई आहे हुसैनी फ़कीरनि खे मुंहिंजे मुर्शिद जो बचड़ो लख दफ़ा ॻाल्हाए पर दुनिया जे कंहिं कुते खे ताक़त न आहे असांजे विच में जी शेर हुसैनिया शेर हुसैनिया निस्बत जी ॻाल्हि आहे मुंहिंजा साईं हज़रत ॾिसंदो साईं पीर साईं पगारो साईं जो पंहिंजे मुरीदनि जा हथ बंदि कंदो आहे पोइ मां चवां माना हे साईं नाग कयो आहे खोड़ सारे दरगाहनि जा बाबा दरगाहनि जा हिकिड़ा निज़ाम आहिनि उहे हलाईंदा नाराज़ थी वियो अलाए छा भले थियो त थियो भयो जेका ॻाल्हि हूंदी सां चवंदुसि मां बार इन जे लाइ पोइ बयानु कयां त असां सहाबिन जा मुखालिफ़ न आहियूं या कंहिंजी भुल या त को हे हुसैनी सहाबिन खे न मञींदा आहिनि हे हुसैनी सिद्दीक़ अकबर खे न मञींदा आहिनि फारूक आज़म खे न मञींदा आहिनि ख़ुदा जो कसम असां महबूब जे हर सहाबीअ खे मञींदा आहियूं असां हीअं चवंदा आहियूं महबूब मिठे जे प्यार जी असां गोल लधिया पाक गली दिल ठरे थी तो सुभान अल्लाह चओ महबूब मिठे जे प्यार जी असां गोल लधिया पाक गली मन ते रखी असां चुमंदा आहियूं अबू बकर उमर उस्मान अली सब चओ सब तश मन ते रखी असां चुमंदा आहियूं अबू बकर उमर उस्मान अली हसन हुसैन जो बाबो अली अहल सुन्नत जो काबो अली पंजन गुलन मां हिको गुल अली पंजन गुलन मां हिको गुल अली पाक सभिल जी सामझली सब चओ न महबूब मिठे जे प्यारन जी असां गोल लधे आ पाक गली
हजरत काब सां महबूब थिया नाराज कैसा हजरत काब सां महबूब थिया नाराज पोइ हिकिड़े दुश्मन खत लिखियोसि त काब तो ते पंहिंजे नबीअ ॾाढो ज़ुल्म कयो आहे तोसां ॻाल्हाए बि कोन थो बाइकाट करे छॾियो अथई हाणे असां ॾे अचु पाण फरमायूं त ओ कुता तूं मुंहिंजे महबूब खां मूंखे ख़रीद करे सघंदे तूं छा थो माना महबूब मूंखां नाराज़ थियो आहे न बसि मां हाणे तोॾे हलियो अचां समोजा साईं अब मां तव्हां खां थो पुछां कयां को मुरीद सजण साईं जो आहे हा को दिलबर साईं जो आहे को मशहूरनि वारे साईं जो आहे को हज़रत साईं अमीर अहले सुन्नत जो आहे को दाता अली हिजवेरीअ जो आहे को कंहिंजो मुरीद को रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो मुरीद आहे सभिनी खे पंहिंजा मुर्शिद प्यारा आहिनि न बाबा तव्हां सभई आहिनि या न आहिनि मुर्शिदर वारा हो कि न बेपीरा हो तो हथ खणी ॻाल्हाए सभिनी खे मुर्शिद प्यारा आहिनि न पोइ जॾहिं मुर्शिद अगरि मुरीद ते कावड़ जो ॿिए खे हक़ आहे विच में अची ॻाल्हाए अफ़सोस ॻाल्हि ॿियनि दरगाहनि ते छा बि थिए कुझु बि नथो थिए मुंहिंजे मुर्शिद जी दरगाह ते गैर शरई कम त ॾेखार न भला कम त ॾेखार मां न ॻाल्हाईंदो आहियां तव्हां मुंहिंजो तक़रीर आहे मुंहिंजो ॾिसो मां जिते जुमो पढ़ाईंदो आहियां पंहिंजे इलाइक़े में मां पंहिंजे मुर्शिद जूं करामतूं न ॿुधाईंदो आहियां छाजे लाइ न ॿुधाईंदो आहियां त माण्हू चवंदा रुॻो पंहिंजे मुर्शिद जी थो ॻाल्हि करे पंहिंजे मुर्शिद जी ॻाल्हि करे मुंहिंजो पंहिंजो नज़रियो आहे मुंहिंजी पंहिंजी सोच ई आया त मां पंहिंजो किरदार अहिड़ो कयां जो मुंहिंजे किरदार मां मुंहिंजो मुर्शिद हुसैन नज़र अचे मुझे उथण वेहण मुझी गुफ्तार मां मुझो मुर्शिद हुसैन नजर अचे पर मजबूर थी ॻाल्हाइणो तो पवे मुंहिंजा साईं अॻे ई अहले सुन्नत बिखरल पई आहे अहले सो को काॾे थो छिके को काॾे थो छिके खुदा जे वास्ते अंदरूनी मामलतन के स्टेज जी ज़ीनत न बणायो अल्लाह ताला शल अहले सुन्नत के इत्तिहाद अता फरमाए सब जो आमीन अर्ज़ पियो कयां याद आहे इमाम हसन के दावत कई सुभान अल्लाह दावत जो कई पाण आया हाणे हज़रत अमीर मुआविया पंहिंजे दोस्तनि खे चयो अॼु अहिड़ा तोहफ़ा ॾींदुसि सोणे हसन खे जो दुनिया हैरान थी वञे अहिड़ा तोहफ़ा ॾींदुसि जंहिं जहिड़ा तोहफ़ा कंहिं ॾिना ई कोन हूंदा इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु शाम जो पहुता दरबार में आया अल्लाह अकबर दरबार में जो पहुता हेॾा सोन जो ढेर लॻल आहे हेॾा चांदीअ जो ढेर लॻल आहे हेॾा हीरन जवाहरात जो ढेर लॻल आहे हेॾा अनमोल कपड़नि जो ढेर लॻल आहे सो इमाम हसन जी अंदर आयो आहे हज़रत अमीर मुआविया पियो चवे त ओ प्यारा हसन हे सोन जो ढेर मुंहिंजे तरफ़ खां अव्हां खे तोहफ़ो हे चांदीअ जो ढेर मुंहिंजे तरफ़ खां अव्हां खे तोहफ़ो हे हीरन जवाहरात जो ढेर मुंहिंजे तरफ़ खां अव्हां खे तोहफ़ो हे कपड़नि जो ढेर मुंहिंजे तरफ़ खां अव्हां खे तोहफ़ो सोना ॿार सवारियूं ॿधियूं पयूं आहिनि जंहिं जंहिं ते हथ रखो मां उहा तोहफ़े में ॾियण जे लाइ तयार आहियां अल्लाह अकबर पाण जलवा अफरोज़ थिया वेठा दावत खाधऊं जॾहिं हलण जो लॻा जुती मुबारक हिकिड़ो गुलाम खणी आयो होॾा नौकर तयार थिया त सामान खणाए करे मुंहिंजे इमाम हसन जे काफ़िले में रखायूं छो त तोहफ़ो मिलियो आहे हेॾा मुंहिंजे इमाम हसन सोणे खे हिकिड़ो गुलाम जुती पियो पाराए कंहिं रिवायत में लिखियल आहे त कालीन पियो साफ़ करे बहरहाल गुलाम साम्हूं बीठो हो उन जुती जो सिधी कई न पाण मुस्कुराए फरमायो ओ गुलाम छा कंदो आहे जी साईं ख़िदमत कंदो आहियां छा मिलंदो अथई साईं हे मिलंदो पुछां के उन खां उते छा मिलंदो थी केतिरो वज़ीफ़ो मिलंदो थी नौकरी कहिड़ी कंदो आहे साईं हे दरबार जी नौकरी कंदो आहियां हे हेतिरो मिलंदो आहे पाण फरमायो हे जेकॾहिं सोन जो ढेर मिली पवई त चई केमला मुझे महबूब जा बचड़ा आयो मजाक छो था क्यों सोना काडे सोन जा ढेर काडे मां गुलाम फरमाए चांदीअ जो ढेर मिली पवई त चई केमला दुआ कयो त ॿी शइ आहे बाक़ी मिलणु मुश्किल आहे मां गरीबानीअ जो ॿार हे कमु कंदो आहियां कालीन साफ़ कयां मुंहिंजा साईं मूंखे केरु ॾींदो पाण ओ गुलाम हे सोन जो ढेर बि मां हसन तुंहिंजे हवाले करे छॾियो चांदीअ जो ढेर बि तुंहिंजे हवाले करे छॾियो हे हीरन जवाहरात जो ढेर बि तुंहिंजे हवाले करे छॾियो हे कपड़नि जो ढेर बि तुंहिंजे हवाले करे छॾियो हे जेके तोहफ़ा मूंखे मिलिया आहिनि मां सभु तुंहिंजे हवाले करे छॾिया ईअं चई करे ये मुस्कुराए हज़रत अमीर मुआविया ॾे ॾिठो अमीर मुआविया साईं जो न अहिड़ा तोहफ़ा ॾींदुमि जो जंहिं जहिड़ा कंहिं ॾिना ई कोन हूंदा पाण ॾिसी मुस्कुराए करे फरमायो ओ साईं जी केमला फरमायो हीअं तोहफ़ा कंहिं ॾिना हूंदा
अल्लाह ताला सला समझाता फरमाए सोनो हसन भी आयो को घुरायो सोने हुसैन के तो सुभान अल्लाह सलात मोहब्बत सा पढ़ो दार क्या सब जाओ सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सोनो हुसैन भी आयो पो दिल बर चादर वेड़े करे फरमायो अल्लाहुम्मा हाउलाए अहलु बैती ओ मुजा अल्लाह हे मां मोहम्मद जा अहल बैत आइने हे मुजा अहल बैत आइल ओदा कुरान चयो त अहल बैतन खां पलीती दूर करे छड़ी पाक करे छड़ियो मन कुरान जी आयत वाज़ो बुधायो त नबी जूं घर वारियूं भी पाक मुझे महबूब मुस्तफा जूं न्याणियूं भी पाक मौला अली भी पाक सोनो हसन भी पाक तो सोनो हुसैन भी पाक आहे ए पलीती नन जेवे जो अची सके ही कोन थी पई ये पाक आया हा करबला करबला छो आया हा तो जह घर जा वारिस हा उन घर ते हमलो पियो करे यजीद के निर्वार कयो सोने हुसैन ओ मुसलमानो याद रखजो हिकिड़ो मसालो यो आखिर में समझाए वञाव जहिड़े नमूने सां इब्लीस लईन शैतान इब्लीस उन जे लाइ कुरान तो चवे वकान मिनल काफिरीन इब्लीस काफरन मंझा हुयो हाणे सवाल आ मौला हुयो काफरन मंझा त पो मलाइकन जी सरदारी छो ॾिनई हुयो भी काफर कुरान रब तो फरमाए सजदो न कयई पर अल्लाह से तो फरमाए वकान मिनल काफिरीन अग में ही काफरन मा हुयो मुंहिंजा मौला अवली ख़बरात काफरन मंझा आहे पोइ इनखे सरदारी छो ॾिनई मलाइक पोयों कद छो लॻायई जन्नत में छो पियो अचणो वञणो ॾे त कुदरत भई जवाब ॾे डायरेक्ट लानती कयांस हा डायरेक्ट लानत ॾो तोक विझांस हा त चवे हा मौला मुंहिंजो ॾोह कहिड़ो हो गलती कहिड़ी कई जो तो मूंखे लानत जो तोक विधो आहे तो पंहिंजी मर्ज़ी कई आहे मौला मूं में त कुझु बि पियो न हो अल्लाह ताला हुनखे ज़ाहिर पियो करणो चाहे त हे अंदर जो काफ़र आहे ज़ाहिर में इबादत गुज़ार आहे अंदर जो काफ़र आहे मुस्लमानो ज़रा गौर कजो जेसी ताईं ज़ाहिर न हुयो जिब्रील भी कढोसि जैसी तई जाहिर न हो मीकाईल अलैहिस्सलाम भी कढोस जैसी तई जाहिर न हो इसराफील अलैहिस्सलाम भी कढोस जैसी तई जाहिर न हो इज़राइल अलैहिस्सलाम भी कढोस पर अल्लाह ताला जाहिर कयोस सोने आदम अलैहिस्सलाम जे ज़रिए जी अल्लाह ताला सोने आदम अलैहिस्सलाम के पैदा फरमायो सोनो आदम आयो इन जो कुफ्र जाहिर थी पयो ए जाहिर थी करे अलल ऐलान हिन इनकार कयो हाणे जरे इनकार कयो सभनी ॾिठो त हे रब जो मुनकिर आहे त अल्लाह ताला लानत जो तौक विझी दरबार मां कढी छॾियोसि लानत जो तौक विझी करे कढी छॾियोसि तड़े छॾियोसि हाणे जॾहिं ज़ाहिर थियो त जिब्रील भी छॾे ॾिनोसि मीकाईल अलैहिस्सलाम भी छॾे ॾिनोसि इसराफील अलैहिस्सलाम भी छॾे ॾिनोसि इज़राइल अलैहिस्सलाम भी छॾे ॾिनोसि यजीद के भी यही समझो त यजीद ज़ाहिर कोन हो यजीद अंदर में लिखल हो यजीद हुजूर जे आल सां बुग़्ज़ रखंदो हो पर सहाबन खे ख़बर कोन हुई ज़ाहिर कोन हो माण्हू चवंदा आहिनि उनखे तख़्त ते छो वेहारियव बाबा हुन जी मुनाफ़िक़त ज़ाहिर हुई कोन हुन जो बुग़्ज़ ज़ाहिर हुयो ई कोन हर को पियो समझे त सहाबीअ जो पुटु आहे हर को पियो समझे त हज़रत अमीर मुआविया जो पुटु आहे वो
उन जे लाइ किन साबिन बैयत कई ही छो त ज़ाहिर कोन हो लिकल दुश्मन हुयो ॾुझ में मुनाफ़िक़त हुयसि ज़ाहिर न हुयो पर उन जे निफ़ाक़ खे ज़ाहिर कयो करबला में हुसैन सोणे मुंहिंजे इमाम ज़ाहिर कयोसि मुंहिंजे इमाम निर्वार कयोसि ओ जॾहिं करबला जो मैदान सजो तव्हां करबला खां पोइ वारी तारीख़ पढ़ो त सही जॾहिं करबला जी ख़बर पई मदीने वारनि खे त यज़ीद अहल बैत सां ही ज़ुल्म कयो आहे मुस्लमानों ॿिया त ज़ुल्म कयई पर ख़ुदा जो कसम इहो जेको ज़ुल्म सिर मुबारक खणी महीना घुमाई इहो कॾहिं बि कंहिंसां न थियो आहे लाड़काणे वारो मूंखे ख़बर पवे तव्हांखे ख़बर पवे त असांजे पीउ खे को क़त्ल करे उन जो सिर लाड़काणे में घुमाईंदो औलाद तां छा गुज़रंदी मां खां बि पुछां ऐं खोड़ सारा असांजा सुनी सरा जे न सही न इहे तव्हां बयानु न कयो मसाइब बयानु न कयो मां चयो सोना यूसुफ अलैहिस्सलाम जा मसाइब क़ुरान में बयानु थियल आहिनि यूसुफ अलैहिस्सलाम ते भाइरनि ज़ुल्म कयो क़ुरान में बयानु थियल आहे सोनो कैद में वियो क़ुरान में बयानु थियल आहे खूह में वियो क़ुरान में बयानु थियल आहे बार बार क़ुरान जो आयतूं पढ़ी ॿुधाए वियो आहिनि सोणे याकूब जे फर्ज़ंद यूसुफ जा दर्द ॿुधाइण मतिलबु शायदि दिलि नरम थिए न मतिलबु छा आहे त दिलि जी दुनिया तब्दील थिए न सोणे यूसुफ अलैहिस्सलाम जा दर्द ॿुधाइण जाइज़ आहिनि त मुंहिंजे महबूब जो यूसुफ सोणो हुसैन आहे मुंहिंजा साईं जेकॾहिं को इन नियत इन इरादे सां ॿुधाए थो त उम्मत जी दिल जी दुनिया तब्दील थी पवे तो खुदा जो कसम को ॾोह न आहे ऐन सवाब आहे उन्हनि जी मोहब्बत में रोअण ऐन सवाब आहे ऐं ग़म हुसैन में रोअण ग़म छा जो इहो ई न त हेॾो शान उम्मत कोन सुञातो बाक़ी त शहादत जे करे ग़म थोरी आहे शहादत त अज़ीम मनसब आहे मतिलबु हुननि सुञातो कोन हुननि दर्द ॾिना यारो ॿिया त छॾियो पर इहो ॾिसो जेकॾहिं हिकिड़े पुट खे ख़बर पवे त मुंहिंजे पीउ जो सुर शहर में फेराईंदा लाड़काणे वारा उन पीउ उन पुट जे दिल मां जेका आह निकिरंदी आहे ॿिए खे महसूस थी सघे थी सभु मुर्शिदनि वारा आहियो कंहिंखे ख़बर पवे त असांजे मुर्शिद खे को क़त्ल करे उन जो सिर धार करे लाड़काणे जे चौकनि में घुमाईंदो मुरीद बर्दाश्त कंदा हिते त मुर्शिदनि जो बि मुर्शिद हुसैन आहे इमामनि जो बि इमाम हुसैन आहे हिते त अल्लाह अकबर वलियनि जो सरताज हुसैन आहे सालार हुसैन आहे उन्हनि ज़ालिमनि सिर मुबारक सिर्फ़ु खयो न घुमायूं कूफे में घुमायूं दिमिश्क में घुमायूं बाज़ारनि में घुमायूं तूं ऐं मां ॿुधूं था ईमान दिलि में आहे त एतिरो दर्द महसूस थो थिए पोइ ॿुधाए त सैयदा ज़ैनब अखियुनि सां ॾिसंदी हूंदी त छा दर्द हूंदुसि सैयदा सकीना अखियुनि सां ॾिसंदी हूंदी सोणो ज़ैनुल आबिदीन ॾिसंदो हूंदो त छा उन्हनि जे दिलि मां दर्द जो दाहो निकिरंदियूं हूंदियूं तॾहिं त अम्मा सैयदा तैयबा अम्मा ज़ैनब तॾहिं त दाह करे चयो त या रसूल अल्लाह अॼु ॾिसो करबला जे मैदान में अॼु ॾिसो करबला जे मैदान खे ते कलमे पढ़ण वारनि अवां जे औलाद सां छा कयो आहे मुंहिंजे महबूब नबी ढकियो मुंहिंजे महबूब नबी नवाज़ियो पर हो यज़ीदी ज़ाहिर कलमा गो हुया अंदर जा मुनाफ़िक़ हा अंदर जा पलीत हा उन्हनि जी पलीतीअ खे ज़ाहिर कयो करबला वारे हुसैन हाणे जॾहिं हुसैन सोणे ज़ाहिर कयोसि न जीअं ई ख़बर पई मदीने वारनि खे मदीने में जीअं ई ख़बर पई ॾस पियो अल्लाह अकबर को घर मां निकिरे जुटी पातल आहे पेर मां जुटी कढी पियो ईअं उछलाए कावड़ में उछलाए भई आहे न जुटी कढी पेर मां पियो उछलाए त वञ यज़ीद हीअ वठ पंहिंजी बैयत ॿियो पियो अचे उहो बि पंहिंजी जुतियूं पियो उछलाए मदीने में जुतियुनि जो ढेर लॻी वियो मदीने वारनि चयो ओ यज़ीद तूं त हिन जे हक़दार असांखे कहिड़ी ख़बर त तूं रसूलुल्लाह जे आल सां एतिरो बुग़्ज़ रखंदो आहे एतिरी अदावत रखंदो आहे अल्लाह अकबर हे तूं एॾो वॾो ज़ुल्म कयो आहे आल बैत जे मथां जॾहिं यज़ीद ॾिठो त सभु मदीने वारा बिगड़जी विया सभिनी मदीने वारनि बैयत टोरी आहे तॾहिं त मदीने ते हमलो कयईं मदीने ते हमलो करे
मस्जिद नबवी के बंद कराए छॾियईं मस्जिद नबवी में घोड़ा बधरायईं आज़ान न पिया मिलन अब्दुल्ला इब्न ज़ुबैर के मक्के में क़त्ल कराए छॾियईं सहाबा के क़त्ल करायईं छो त सभिनी जो अखियूं खुली वयूं त हे त वॾो अंदर जो पलीत हो खुदा जो कसम करबला खां पोइ कंहिं हिकिड़े बि यज़ीद जी हिमायत कोन कई आहे ओ जीअं शैतान खे सोणे आदम ज़ाहिर कयो त को बि मलाइक पोइ हुन जा नारा कोन पियो हणे सभु पिया हुन ते लानत कनि रबे काबा जो कसम करबला खां पोइ सभु मदीने वारा अरब अजम वारा यज़ीद ते लानतूं पिया कनि चवनि पिया असां जूं अखियूं खोले वयो त हुसैन खोले वयो असांखे सम्झाए वयो त हुसैन सम्झाए वयो असांखे दीन जो दर्द ॿुधाए वयो त हुसैन ॿुधाए वयो उहो मुंहिंजो इमाम एतिरो बहादुरीअ वारो सोनो हुसैन उलमा लिखियो करबला जे मैदान में मुझे इमाम ॿिया के बि शिकवा जा लफ़्ज़ कोन चया सभु क़ुर्बान पिया थींदा वञनि पाण चवनि इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन एतिरो लफ़्ज़ पिया चवनि मौला तू राज़ी त मां बि राज़ी मौला अली असगर में वञण में राज़ी त मां राज़ी कासिम जे घुराइण में राज़ी त मां राज़ी पर जॾहिं अली अकबर खे शहीद कयूं मुंहिंजे इमाम जे ज़ुबान मां सिर्फ़ इहे मुख जा लफ़्ज़ निकिता त ओ ज़ालिमो अॼु रसूल जी सूरत हली वयव अल्लाहु अकबर अॼु रसूल जी सूरत हली वयव जंहिंखे ॾिसी करे महबूब जो दीदार कंदा हुयो ऐं सोनो हुसैन रोअंदो हो त या रसूल अल्लाह मूंखे अव्हां जो दीदार नथो मिले महबूब दीदार करायोसि पर हुसैन छो थो रोए आका तुंहिंजे वञण खां पोइ मां कंहिंखे फरमायो हुसैन मां दुआ थो घुरां अल्लाह तोखे पुटु ॾींदो जेको मुंहिंजे हमसूरत हूंदो मुंहिंजे हमसूरत हूंदो मुंहिंजा साईं मुंहिंजे इमाम आली मक़ाम पाकनि जो पाक हूंदे पाकनि जे पाक हूंदे दीन तां कुर्बान थी विया दीन तां सिर घर माल तोड़ सब कुछ कुर्बान करे ॾिनो तू ऐं मां बि चाहियूं था न त अल्लाह ताला असांखे बि पाकी अता फरमाए उन पाकीअ जो ज़रो अता फरमाए अल्लाह ताला असांखे बि पलीतीअ खां दूर करे त पोइ अहल बैत जी दामन में चिबड़ी पऊं अहल बैत जी दामन में चिबड़ वासे मुंहिंजे हबीब फरमाए मात अला हुब आल मोहम्मद मात शहीदा जेको आले मोहम्मद जी मोहब्बत में वयो समझो शहीद थी वयो इमाम रब्बानी मुजद्दिद अल्फसानी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त असांजो बाबो साईं उथंदे वेहंदे घुमंदे फिरंदे जॾहिं बि कचहरी थिए त बाबो चवंदो हो पुट अहमद अहल बैत जी मोहब्बत दिल मां न वञई पुट अहल बैत जी मोहब्बत हुजई सदाई ज़िक्र अहल बैत कंदो हो इमाम रब्बानी था फरमाइनि मुंहिंजो बाबो चवंदो पुट अहल बैत जी मोहब्बत ईमान जी ज़मानत आहे त उहो माण्हू ईमान सां जहान में वेंदो पाण फरमायूं जॾहिं मुंहिंजो बाबो साईं जहान छॾे पियो न आख़िरी पारा रूह निकिरण जो इमाम रब्बानी था फरमाइनि मां मथां बीठो हुजां मां पंहिंजे बाबा खे सॾु कयो त बाबा सॼी ज़िंदगी असांखे सम्झाईंदा हुयो त अहल बैत जी मोहब्बत ईमान जी ज़मानत आहे हाणे भला तव्हां ॿुधायो जहान छॾे रहिया आहियो छा मंज़र आहे मथे अखियूं करे मुस्कुराए फरमायो ओ अहमद दुनिया ॾिसे थी मां वञा थो पर मां त अहल बैत जे समुंड में तरंदो थो रहां सुभान अल्लाह माण्हुनि खे कहिड़ी ख़बर त मां छा सुतो पियो आहियां मां अहल बैत जी मोहब्बत में तरंदो थो वञा यारो अहल बैत सां प्यार समझो रसूलुल्लाह सां प्यार अहल बैत जी निस्बत ऐं मुंहिंजे सुहिणे सिद्दीक़ अकबर फरमायो आहे त नबी साईं खे राज़ी करणो चाहियो था नबी साईं जे वेझो वञणो चाहियो था पाण फरमायो त रसूलुल्लाह जे आल सां प्यार कयो अल्लाह साईं खां दुआ त अल्लाह ताला मुंहिंजो चवण अवां जो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए आख़िर में हिकिड़ो मिसरो मुर्शिदनि करीमनि जे शान में सुभान अल्लाह चओ त मां ॿुधायां अर्ज़ कयो त मुंहिंजी ॿेड़ी ॿुधल जंहिं तारिया मुंहिंजी ॿेड़ी ॿुधल जंहिं
तारिया ओ मुर्शिद हुसैन बुखारिया मुझी बेड़ी बुदल जी तारिया वो तो ओ मुझी बेड़ी बुदल जहे तारिया ओ सैयद हुसैन बुखारिया मुझी बेड़ी बुदल मुझे भूरल सा कर भेट भली तू हुसैन आबाद में आओ हली मुझे भूरल सा कर भेट भली तो हुसैन आबाद में आओ हली ओ पुछो तल खा जन दामन आजली इनकारी हिते इकरारिया मुझी बेड़ी बुदल जहे तारिया ओहो मुर्शिद हुसैन बुखारिया मुझी बेड़ी बुदल जो दम जियारे महबूब जी मोहब्बत में जियारे आमीन जो आमीन जो दम जियारे हबीब जी मोहब्बत में जियारे मौत सामू हुजे जुबान ते करीम जो कलमो हुजे अखियुनि जे सामू वदुहा वारो चेहरो हुजे व आखिर दावाना